हैदराबाद में खबर ईंदा हलो त कोटड़ी फाटक का सिशन कोट ताईं डबल रोड न हुजण खिलाफ कोटड़ी फाटक एडमोर पेट्रोल पंप अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवान अब्दुल सत्तार, शहबाज मेमून, अब्दुल हई नारेजो ऐं ॿियनि मीडिया आॾो बयान ॾिनो त कोटड़ी फाटक खां सिशन कोट ताईं डबल रोड न हुजण सबबि हादसात रोज़ जो मेमूल बणिजी चुका आहिनि। केतिराई नौजवान ज़ख़्मी थिया आहिनि ऐं केतिराई नौजवाननि जूं क़ीमती जानियूं ज़ाया पिण थियूं। अॻवाननि सिंध हुकूमत, ज़िला इंतज़ामिया ॼामशोरो ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त कोटड़ी फाटक खां सिशन कोट ॼामशोरो ताईं डबल रोड तेमीर करायो वञे जीअं क़ीमती इंसानी जानियूं बची सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।